अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु व नशहदु अन्न सय्यिदना व सनदना व शफीअना व हबीबना व शाफ़िअना व नाफ़िअना व नूरना व नूर अव्वलना व नूर आखिरना नूरना व नूर रब्बिना व महबूबना व माशूकना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अबनाइहि व बनातिहि व बारक व सल्लम तस्लीमन कसीरा। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस्समीउल बसीर। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। बल्लग़ना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व शफीना व हबीबिना
व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, दोस्त दारे चार यारम ताब औलाद अली, मजहबे हनफिया दारम मिल्लते हजरत खलील, ज़ेर साये गौसे आज़म खाक पाए हर वली, अर्श आज़म मसनदे रफ़ात रसूलुल्लाह की, हशर में सब देखेंगे इज्जत रसूलुल्लाह की। ला व रब्बिल अर्श जिसको जो मिला उनसे मिला, बटती है कौनैन में नेमत रसूलुल्लाह की। तुमसे और जन्नत से क्या मतलब ए मुनकर दूर हो, हम रसूलुल्लाह के जन्नत रसूलुल्लाह की। ऐ बुलबुलान गुंचा ए गुलजारे अहमदी, सल्लु अला मुहम्मदिन व आले मुहम्मदी, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। वॾी आवाज़ सां सभई निहारियो न पढ़ायो, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। मेहरबान बुजुर्गो, मोहतरम दोस्तों, प्यारा भाइरो, हिन सुहिणी रौनक ऐं बरकत वारी महफ़िल में मूं गुनहगार अव्हां जे साम्हूं अल्लाह ताला जे क़ुरान करीम मां सूरह बनी इसराइल जी शुरूआत वारी आयत मुबारक तिलावत कई आ। अल्लाह ताला मूंखे तिलावत ऐं अव्हां खे ॿुधण नसीब फरमायो। इन आयत जी मुतालिक इन प्यारी महफ़िल में अव्हां जगह अर्ज़ करे इंशाअल्लाह अव्हां खां इजाज़त वठबी। आयत जी लफ्ज़ी तर्जुमी, लफ्ज़ी माना, मफ़हूम ऐं मतलब बयान करण खां अॻ में मां अव्हां खे अर्ज़ कंदुसि त अव्हां जे इन शहर बल्कि इन इलाइक़े जे बेहतरीन आलिम, जय्यद आलिम क़िबला साईं मुफ्ती करीम बख्श दामत बरकातुल्लाह अलैह जन जे सिहत लाइ दुआऊं घुरंदा रहो। अल्लाह ताला खे इन आफ़ियत सां हयाती बख्शे। अहले ज़िक्र, अहले इल्म, अहले फ़हम, अहले तरीक़त बुज़ुर्ग आहिनि। खुदावंद करीम उन्हनि जी ख़िदमतुनि खे क़बूल फरमाईंदे खेनि आफ़ियत सां रखे ऐं अञा बि अल्लाह ताला संदनि इल्मी फैज़ ऐं बरकतुनि मां मुस्लमाननि जे बचरनि खे मुस्तफ़ीज़ थियण जी तौफ़ीक़ अता फरमाए। नंबर ॿियो,
ही जेको हाणे हलंदड़ दौर आहे मीडिया जो लफ़्ज़ मशहूर आहे सॼो ॾींहुं टेलीविज़न ते कंहिं महिल कहिड़ो प्रोग्राम आहे कंहिं महिल कहिड़ो आहे ॿुधण वारा बि घणा ॿुधाइण वारा बि घणा मुख़्तलिफ़ ज़हन मुख़्तलिफ़ सोचूं मुख़्तलिफ़ फ़िक्र मुख़्तलिफ़ अक़ीदा ऐं मज़हब दुनिया ते आम जाम थी रहिया आहिनि कंहिंजो कहिड़ो ज़हन आहे कंहिंजो कहिड़ो फ़िक्र आहे कंहिंजी कहिड़ी सोच आहे उन सभिनी सोचनि ऐं फ़िक्रनि ऐं मज़हबनि ऐं ख़्यालनि खां तव्हांखे मां फिलफौर या हिन वक़्तु वाक़िफ़ करे त नथो सघां पर पंहिंजो अक़ीदो ऐं पंहिंजो मज़हब पंहिंजो मसलक पंहिंजो ज़हन जेको सिर्फ़ मुंहिंजो न सिर्फ़ तुंहिंजो न पर क़ुरान करीम मां नबवी हदीसुनि मां जुमहूर असहाबनि खां इमामनि खां औलियानि खां रब्बानी आलिमनि खां मुफ़स्सिरनि मुहद्दिसनि सीरत निगारनि खां आरफन आशिकन सालिकन ज़ाहिदन मुत्तक़ी परहेज़गारन खुदा जे प्यारनि खां हलंदो आयो आहे पहुचंदो रहियो आहे पहुतो आहे उहो इहो आहे त असां तव्हांजी प्यारे नबीअ असां अव्हांजे प्यारे रसूल असां अव्हांजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंदी ज़ात बाबरकात रजब शरीफ जी 27वीं तारीख़ सूमर जे रात जिस्म ऐं रूह सां गॾु सुजाॻीअ में मके खां बैतुल मक़दस ताईं उतां खां आसमाननि ते हलंदी सिदरतुल मुंतहा ताईं उतां खां अर्शे बरीन ताईं उतां खां ला मकान ताईं रूबरू पंहिंजे पाक मुंह मुबारक वारनि अखियुनि सां रब करीम जो दीदार करे मोटी आया इहो अव्हां जो अक़ीदो आहे त हथ बि खणो सुभान अल्लाह बि चओ नाहे त ज़रूरत कान्हे मजबूर कंहिंखे नथो करे सघिजे सुजाॻीअ में निंड में न जिस्म ऐं रूह सां गॾु सिर्फ़ रूह न मके खां शाम मुल्क ताईं शाम खां सिदरतुल मुंतहा ताईं सिदरतुल मुंतहा खां अर्शे बरीन ताईं अर्शे बरीन खां ला मकान ताईं रूबरू वञी पंहिंजे रब करीम जो दीदार करे मथे केतिरो टाइम हुयो उहो बि अर्ज़ कबो हेठि छा थी रहियो हो उहो बि अर्ज़ कबो सुहिणा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वापसि तशरीफ़ फरमा थिया वापसि आया वापस अचे पंहिंजे पाक रहाशगाह ते पहुता इनखे चइबो आहे मदीने जे घोट जो मेराज इनखे क़ुरान करीम इसरा सॼो आहे इनखे अल्लाह जे वलीयनि टिनि हिसनि में विरहायो आहे हिकिड़ो इसरा ॿियो मेराज टियों एराज अल्लाह ताला जे हबीब जे इन सैर इन सयाहत इन कमाल खे संदन बेमिसाल मोजज़ो बि सॼो वियो आहे ही असांजो सिर्फ़ ज़बानी कौल न या ईअं सिर्फ़ को फूकड़ो न आहे जंहिंखे असां मथे उॾाए छॾियो आहे या बाज़ न आहे हथ जो लगर ठहियल न आहे पर ही असां तव्हांजो अक़ीदो असां तव्हांजो ईमान असां तव्हांजो यकीन अल्लाह ताला जे क़ुरान पाक जी आयत मां बि इन जो सबूत मिले थो नबवी हदीसनि मां बि इन जो सबूत मिले थो सीरत नबवी ते लिखियल वॾनि वॾनि किताबनि मां बि इन जो सबूत मिले थो आरफन आशिकन कामिलन वलीयन रब्बानी बुजुर्गन जे तहकीकात मां बि इन जो सबूत मिले थो सुभान अल्लाह में थकजी पिया आहियो त मथे खां थकल असीब कोन आहिनि
हिकड़ो तव्हां खे कम करणो पवंदो या सुभान अल्लाह ज़ोर सां चओ या असां खे मोकल ॾियो त असीं बि सवेल वञी आराम रो कयूं घणेई मथो हयो अथऊं हथ मथे खणी सुभान अल्लाह चवंदो या न बारक अल्लाह अब आने थोरो परते फेराइजां ॿियनि खे बि क़ाबू कजां रुगो मूं गुनाह कोन कयो पहिरीं ॻाल्हि नबी करीम जी ज़ात जिस्म ऐं रूह सां गॾु मथी विया उन जा 4 दलील अवां जॻियां अर्ज़ कबा 2 दलील क़ुरान करीम जे इन आयत मां 2 दलील हिकड़ो नबवी हदीसन मां ॿियो वरी तारीख़ ऐं सीरत जे किताबनि मां 4 दलील आहिनि उहे मञीदा जेके अंदर जा अलील न आहिनि अक़ुल जा कलील न आहिनि ज़हन जा ज़लील न आहिनि उहे मञीदा जेके शान वारा आहिनि अल्लाह ऐं अल्लाह जे हबीब खे प्यारा आहिनि छा फरमायो रब्बुल आलमीन छा इरशाद रब करीम जो अल्लाह ताला फरमाए तो सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू हुवस समीउल बसीर पहिरियों दलील सुभान केॾो शान आहे मुंहिंजे मुस्तफ़ा जो ख़ुदा पाण बि सुभान सां पियो बयान करे सुभान पाक ऐब खां पाक नुक्स खां पाक औलाद खां पाक घरवारी खां पाक मां पीउ खां पाक सुब्हानल्लज़ी पाक लफ़्ज़ जी माना पाक ऐं दलील छा जो त नबी साईं जिस्म सां मथी विया हेॾे मुड़े निहारियो तव्हां चवंदो मौलवी साहब अजीब फ़लसफ़ो आहे लफ़्ज़ जी माना है पाक ऐं तव्हां पिया चओ त नबी साईं जिस्म सां मथे आहे उन जो दलील आहे पर थोरो माण्हू गौर कंदो थोरो अमीक वेंदो थोरो ओनो वेंदो त अल्लाह ताला खे ते पंहिंजे पाक जी हुजण जे बयान करण जो छा राज़ हो पंहिंजो मिठो नालो आणे हा इसमें ज़ात आणे हा ॿियो को सिफ़ाती नालो आणे हा अल्लाह ताला सुभान जे मस्दर खे आणे जंहिंजी माना पाक कई वई आहे इन में छा राज़ समायल आहे छा हिकमत आहे पाक आहे छा खां कमज़ोर हुजण खां पाक आहे छा खां पावर न रखण खां पाक आहे छा खां मुहताज हुजण खां पाक आहे छा खां कुझु न करे सघण खां पाक आहे छा खां माण्हुनि जी सम्झ खां बुलंद आहे मथी आहे संदसि कुदरत निराली आहे अल्लाह फरमाए थो मुंहिंजे हबीब जो जिस्म सां मथे वञण जेके नथा मञीनि उहे चवंदा त जिस्म सकील आहे गरो आहे भारी आहे वज़नदार आहे कसीफ़ आहे नबी सी मथे कीअं विया अल्लाह फरमाए थो कीअं कीअं तॾहिं कयो जॾहिं महबूब पाण रुॻी पंहिंजे नाले चवे हा त मां वियो आहियां दावा मां महबूब न कई आहे दावा मूं अल्लाह कई आहे जेकॾहिं मां पंहिंजे हबीब खे जिस्म सां मथे न पहुचाए सघां हा त कमज़ोर थी पवां हा मां कमज़ोरीअ खां पाक आहियां बेताकत हुजण खां पाक आहियां जेतिरी मूं अल्लाह जी ताक़त निराली आहे एतिरो मुंहिंजे मुहम्मद जो सैर बि निरालो आहे अल्लाह अकबर या रसूल अल्लाह हक चार या गौसे आज़म जिंदाबाद तव्हां पंहिंजे हाल ॾे न निहारियो तव्हां मूं अल्लाह जी ताक़त ॾे निहारियो मुंहिंजी पावर ॾे निहारियो मुंहिंजी कुदरत ॾे निहारियो ॾिसो त केरु सेर थो कराए केरु थो पंहिंजे हबीब खे हुकमाल अता फरमाए खुली दुरूद पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि
या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। जमायत घणी आहे पर अलाह छाजे करे नथा पढ़ो, खुली पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। पहिरियों पहिरियों लफ्ज़ आहे सुबहान, मुस्तफ़ा करीम जे ज़ात जी जिस्मानी मेराज ला दलील। ॿियो सुबहानल्लज़ी अस्रा बिअब्दिही, पाका हो अल्लाह जे सैर करायो पंहिंजे बाने खे अब्दिही बिदलीला। त नबी करीम जो सैर जिस्म सां आहे, छो त क़ुरान पाक जे आयतुनि में जिते अब्दिही आयो आहे, अब्द जो लफ़्ज़ आयो आहे, इबाद जो लफ़्ज़ आयो आहे, वाहिदिया जमा आयो आहे, उते मुंहिंजे आका नामदार जा आशिक़ जिस्म ऐं रूह ॿई गॾु मुराद आहिनि। विच ते थोरी ॻाल्हि, असरा सैर करायई, भला ख़ुदा चवे हा त घुरायई, थी सघे पे या न? ॻाल्हायो ॻाल्हायो न, ॾाढा थकल आहियो। तव्हांजी शहर जी पसंदि आहे नौजवाननि जी त हिन चौक ते जलसो थिए, पर मुंहिंजी पसंदि हुजा त ईदगाह में जलसे में ॾाढो मज़ो हूंदो आहे। छो त वीचारा के बीहंदा, के सिगरेट जा मवाली, के चांहि जा, के नसवार जा, के हुन जा, के हेॾे के होॾे, हुनजे करे उते वधीक लुत्फ़ ईंदो आहे। पर जे तव्हांजो शौक़ु आहे त असांखे बि अलाह तौफ़ीक़ ॾिनी, हाज़िरी थी वई, मगर थोरो सम्झण जी कोशिशि कयो। अलाह ईअं न फरमायो त घुरायई, ईअं न फरमायो त तलब कयई, ईअं न फरमायो त ऑर्डर ॾिनई, ईअं न फरमायो त हुकुम कयई। असरा छो आंदाई? छो त घुराइण में ॿिया शक शुबहा बि थी सघिया थी। घुराइबो आहे, कंहिं ते नाराज़ हूंदो आहे, को वॾो माण्हू घुराईंदो आहे, नाराज़ हूंदो आहे, हुकुम कंदो आहे पकड़े चोसि, नाराज़ हूंदो आहे, ऑर्डर ॾींदो आहे वठी चोसि। अल्लाह फरमाए हिते राज़ जी ॻाल्हि आहे, नाराज़ पे जी ॻाल्हि आहे ई कान। सैर कराई, हिन जे करे हिकिड़ो मशहूरु पुराणो शेर आहे उर्दूअ में, तूर और मेराज के किस्से से होता है अया, तूर और मेराज के किस्से से होता है अया, तूर और मेराज के किस्से से होता है अया, अपना जाना और है उनका बुलाना और है, तूर सीना और है मेराज आका और है। शेर कराए मुझे करे शेर जो हिकिड़ो ब जुमिलो आहे, छा मूं हुन में अर्ज़ कयो आहे, मुस्तफ़ा जो शेर शेर आहे, हीअं मथे वियो ॿियो केरु आहे। आवाज़ मिठो आहे पर एॾो ज़ोर सां कर जो सारे शहर ते रब जी रहमत जी वस्कार ई वस्कार हुजे। मुस्तफ़ा जो शेर शेर आहे, हीअं मथे वियो ॿियो केरु आहे, हीअं मथे वियो ॿियो केरु आहे। ॿिया नबी बि हो अज़ीज़ तर अर्श ते हुज़ूर जीअं मगर, ॿिया नबी बि हो अज़ीज़ तर अर्श ते हुज़ूर जीअं मगर, कंहिं नबीअ रखियो न पेरो आहे, हीअं मथे वियो ॿियो केरु आहे, कंहिं नबीअ रखियो न पेरो आहे, हीअं मथे वियो ॿियो केरु आहे। मुस्तफ़ा जो शेर शेर आहे,
हिय नबी हिय मथे वियो ॿियो केरु अल्लाह फरमायो सेर करायई बे अब्दी पंहिंजी बाने खे अब्द जे लफ़्ज़ मां बि साबित थियो त मदीने जे घोट जो ही सेर सिर्फ़ रूह जो न जिस्म ऐं रूह सां गॾु मज़े सां ॿुधो मज़े सां ॿुधो सेर लाइ मोकिलियई न ॿियनि खे चयई त सेर करायो न सेर करायई सेर कंदड़ सां सेर कराईंदड़ बि गॾु आहे जुदाई नाहे परे नाहे छा राज़ आहे बेअब्दी ही पंहिंजे बाने खे मशहूर शाइर डॉक्टर इकबाल उन जे ॿियनि अमलनि जो मामलो जुदा है पर अक़ीदे में सुन्नी सुहने नबी पाक जी सना कई थई अल्लाह जी वलीयन जे मज़ारनि ते वञण वारो आहे बुज़ुर्गनि जे फैज़ जो क़ाइल आहे इक़रारी आहे उन जो खुलियल ऐलान आहे त भली हज़ारे वरह गुज़री वञनि अल्लाह जा वली पंहिंजे मज़ारनि मां अॼु बि फैज़ ॾियनि पिया ॾेई सघनि था सुभान अल्लाह वॾी आवाज़ सां चवंदो हलजां पेशावर में दोस्त हिकड़ी मज़ार ते वठी विया मशहूर रहमान बाबा पर असल छा आहे त रहमान अल्लाह जो मिठो नालो आहे तफसीरन मना कया त ॿिए खे रहमान न चओ सही नालो आहे अब्दुर्रहमान पर जाहिल माण्हू अवाम जो हिकिड़ो ज़हन आहे रहमान बाबा उन मज़ार ते वठी विया दोस्त ऐं ग़ालिबन हर माण्हू ईअं ॿुधायो पई त जॾहिं नवाज़ शरीफ़ जो दौर हो वज़ीर आज़म जो माहौल हुन जो हो तॾहिं इन बुज़ुर्ग जी मज़ार जिते हुई उते चइनी तरफ़नि खां सोरही न थिए गाॾियूं आहियूं न का उथण वेहण जी जाही जो भाई मटे के बी जाए ते रखो तकरीबन 250 साल वफात के गुजरी चुका हुआ चूं त खबर में कढो बुजुर्ग के बाहर वठी ऐलान थियो हर मजहब जा आलिम आया प्रोफेसर आया वडा वडा अहले दानिश आया वजीर आजम आयो फौज जा अगवान आया अंग्रेज आया ॾिसो मोहम्मद घोट जे उम्मती जो कहिड़ो हाल आहे सॼे पेशावर जा माण्हू शाहिद हल यानी बुजुर्ग जे कब्र के खोटे जिस्म के कफन सूदो बाहर कढियूं विच ते रखे मुंह पट्टी खोलियूं त बेहिसाब बे इख्तियार किन अंग्रेजन जी ज़बान ते बि कलमो अची वियो जो उन जे भिरनि में गुस्ल जो पानी अञा मौजूद सुभान अल्लाह छा मुझे आका जी मोहब्बत वारन जो मकाम आ छा उन्हनि जो शान आ छा उन्हनि जो अल्लाह ताला वटि मर्तबो आ मुझे हबीब करीम जा आशिको अल्लाह ताला जे हबीब जे जिस्मानी मेराज अल्लाह सुबहान बिदलीला बिअब्दिही बिदलीला ऐं टियों दलीला हदीस पाक जो हो कहिड़ो त नबी से फरमाइनि था मुंहिंजे लाइ बुराक आंदो वियो मूं उन ते सवारी कई जे जिस्म जो मेराज न हुजे हाँ त बुराक जी जरूरत कान ही रूह के बुराक जी कहिड़ी परवाह रूह तो हूं ई अला किथे किथे परवाज कंदो आहे हदीसनि में बुराक जो काफ़ी ज़िक्र बीठो आहे बुराक जो अचण मदीने जे घोट जे जिस्मानी मेराज जो दलील आहे वॾी आवाज़ सां चओ सुभान अल्लाह खुली चओ खुली चओ खुली चओ ऐं चौथों दलील इहो आहे त जॾहिं मदीने जे साईं ऐलान फरमायो त मूं ही सेर कयो आहे त काफ़रनि में शोर मची वियो